उमरकोट में उकराड़ो पवण में छहों आल सिंध शूटिंग वॉलीबॉल टूर्नामेंट जा शानदार मुक़ाबला कराया विया। टूर्नामेंट में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि सां तालुक़ रखंदड़ 20 खां मथे मशहूर टीमुनि हिसो वरितो, जेता पहिरीं 3 गेमनि जे मुक़ाबले में भिटाई क्लब बखर जमाली न्यू सईदाबाद, निज़ामानी क्लब टंडो गुलाम अली, गहलड़ो क्लब ऐं हसनैन मलाह क्लब टंडो मोहम्मद ख़ान जी टीमुनि 2-2 गेमूं खटे सेमी फाइनल ताईं पहुतियूं, जंहिं विच में पिणु शानदार मुक़ाबला थिया जिते निज़ामानी क्लब ऐं भिटाई क्लब बखर जमाली 2-2 गेमूं खटे फाइनल ताईं पहुतियूं, जंहिं विच में पिणु ॾिसण वटां मुक़ाबला थिया, जिते भिटाई क्लब 3 गेमनि मां 2 गेमूं खटे निज़ामानी क्लब टंडो गुलाम अली खे शिकस्त ॾेई फाइनल खटे ट्रॉफी ऐं कैश इनाम पंहिंजे नाले करे वरितो। टूर्नामेंट में वॾे अंग में इलाइक़े वासियुनि शिरकत कई। इलाइक़े जे मौजूद शख़्सियतुनि हाजी कादर बख्श पंवर, मोहम्मद बख्श पंवर, निसार पंवर, डॉक्टर रईस मेहर, डॉक्टर नूर पंवर, गुलाम सरवर पल्ली, मुबारक चाचड़ ऐं ॿियनि शिरकत करे कामयाब रांदीगरनि में ट्रॉफी ऐं कैश इनाम तक़सीम कया। उन मौक़े ते टूर्नामेंट ऑर्गेनाइज़र डॉक्टर नूर पंवर, गुलाम हैदर पंवर, मुमताज़ अली पंवर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त रांदियूं कराइण सां नौजवान नशे ऐं ॿियनि बुराइनि खां बची सघनि था। अहिड़ियूं सिहतमंद सरगर्मियूं थियणु घुरिजनि। शहरनि में त अक्सर वॾा टूर्नामेंट कराया वञनि था, पर असांजी कोशिशि आहे त ॻोठाणी सतह ते पिणु हिन क़िस्म जूं सरगर्मियूं थियणु घुरिजनि। हिननि वधीक चयो त हुकूमती इदारनि खे पिणु घुरिजे त रांदियुनि जी सिहतमंद सरगर्मियुनि में हिसो वठण, पर हुकूमत इदारनि पारां का बि मदद नाहे कई वेंदी। हिन ॻोठ में ॻोठाणनि जी मदद सां ई 6 शूटिंग वॉलीबॉल टूर्नामेंट करायो वियो, जिते समूरी सिंध जूं मशहूर टीमुनि हिसो वरितो आहे। हर साल इन क़िस्म जा टूर्नामेंट असां कराईंदा रहंदासीं। रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर एमलाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ। जबरदस्त वही चेंज राणा 9-5 चेंज गेम सेटिंग में भी जाने तकड़ ना कर ग्राउंड नंबर 2